टंडो मोहम्मद खान इशफाक हुसैन को पांग SSP अब्दुल्ला मेमन जी ख़ास हिदायत ते टंडो मोहम्मद खान ज़िले जी पुलिस मंशियात फ़रोशन ख़िलाफ़ कार्रवाइयूं तेज़ करे छॾियूं। मंशियात फ़रोशन जो घेरा जारी। शेख भेटियो पुलिस समेत बुलड़ी शाह करीम टंडो मोहम्मद खान सिटी पुलिस पारां मंशियात फ़रोश गिरफ़्तार करण जी दावा। शेख भेटियो पुलिस चेकिंग दौरान मजदा समेत एक जवाबदार के गिरफ्तार करे मेनपुड़ी चोरी समेत तैयार थियल मेनपुड़ी जा 30 कट्टा बरामद करे लखे रुपयनि जी मंशियात हथ करे वरती। बुलड़ी शाह करीम पुलिस एक जवाबदार गिरफ्तार करे 20 लीटर देसी शराब बरामद करण जी दावा कई। सिटी पुलिस 20 लीटर देसी शराब समेत एक जवाबदार गिरफ्तार करे वरतो। जवाबदारन मथां धार मंशियात एक्ट तहत केस दाखिल किया विया आहिनि। खबर मूजिब SSP टंडो मोहम्मद खान अब्दुल्ला मेमन जी ख़ास हिदायत ते टंडो मोहम्मद खान ज़िले जी पुलिस मंशियात फ़रोशन ख़िलाफ़ कार्रवाइयूं तेज़ करे छॾियूं आहिनि। शेख भिरकियो SHO हक़ नवाज़ चुने जो खुफ़िया इतला मिलण ते शेख भिरकियो भरिसां पुलिस पार्टी साण करे चेकिंग दौरान मज़दा खे रोके तलाशी दौरान हिक मंशियात फ़रोश मोहम्मद सलीम पठान ऐं मज़दा समेत 30 कट्टा मेनपुड़ी बरामद कई वई आहे, जंहिंमें 3000 तैयार थियल समेत मेनपुड़ी जो मटीरियल हथ करण जी शेख भेटियो पुलिस दावा कई आहे। जॾहिं त पकड़ियल मंशियात जे लखे रुपया मालियत ॿुधाई पई वञे, जॾहिं त बुलड़ी शाह करीम SHO इफ्तिखार खान ज़ादा पुलिस पार्टी साण करे जवाबदार खेमो मल्हा खे 20 लीटर देसी शराब समेत गिरफ्तार करे वरतो। ॿिए पासे टंडो मोहम्मद खान सिटी थाणे जे SHO ज़ाहिद इक़बाल चांडियो स्टाफ समेत कार्रवाई कंदे जवाबदार नूर हसन खोसो खे 20 लीटर देसी शराब समेत गिरफ्तार करे वरतो आहे। जवाबदारनि मथां मंशियात एक्ट जा केस दाख़िल करे खेनि लाकअप करे छॾियो आहे।